क़ाज़ी अहमद सखरन जे ॻोठ माड़ी जरबाणी में पेश आयल वाक़े जे मक़तूलनि जे वारसनि ऐं ॻोठाणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। CIA इंचार्ज मक़सूद मगरार जी फ़रियाद ते 250 खां वधीक माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। FIR गुनाह नंबर 39 PS माड़ी जरबाणी ते कलम 324 354 PPC तहत दाख़िल कयो वियो, जंहिंमें मक़तूलनि जा वारिस लियाक़त जलबाणी, रजब ग़ुलाम रसूल मोरियो, मुनीर जलबाणी ऐं ॿिया नामज़द कया विया आहिनि। केस में 200 खां 250 नामालूम ॻोठाणनि खे बि नामज़द कयो वियो। केस जे मतन में चयो वियो आहे त पुलिस ऐं रेंजर्स ॻुझी इतिला ते कार्रवाई कई त ॻोठाणनि घेरो करे वरितो। FIR में ॼाणायो वियो आहे त रेंजर्स पंहिंजे जवाननि खे छॾाइण लाइ लाठी चार्ज कई त छितियुनि ते वेठल ॻोठाणनि फायरिंग करे ॾिनी। ॻोठाणनि जी फायरिंग में संदनी ॻोठाणनि खे गोलियूं लॻियूं। रेंजर्स जी फायरिंग में सिर्फ़ हिकु ॼणो ज़ख़्मी थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।